अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद जी जेका रेलवे स्टेशन आहे उन मुतलिक़ आहे। रेलवे जी हिते सहूलियतुनि जे मुतलिक़ आहे। जैकबाबाद रेलवे स्टेशन इंतहाई हिकिड़ी पुराणी ब्रिटिश दौर गवर्नमेंट खां वठी हीअ स्टेशन क़ाइमु त आहे, पर हिते सहूलियतुनि जी एतिरी तौणाहट आहे जो माण्हुनि खे इंतज़ारु करण जे लाइ को मुसाफ़िरखानो कोन्हे, को इंतज़ारगाह कोन्हे, का वेहण जे लाइ बेंच कोन्हे, कंहिं बि तरह सां न पाणी जी सहूलियत आहे न वेहण जी सहूलियत आहे। ऐं हीअ उहा रेलवे स्टेशन आहे जेका बलोचिस्तान तरफ़ वेंदड़ ही वाहिद रूट आहे। का बि ट्रेन जैकबाबाद को गुज़रण बजाए बलोचिस्तान तरफ़ नथी वञी सघे, पर मुसाफ़िर हमेशह रेलवे जी सहूलियतुनि बाबति दाहींदा रहनि था। उहा जी दाऊं हक़ ते बि नज़र अचनि थियूं। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा सअद रफ़ीक़ पारां इहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे दावाऊं त थींदियूं रहियूं आहिनि त रेलवे जे निज़ाम खे बहितर बणायो वियो आहे। ईद जा वेझा ई ॾियणा आहिनि। ताज़ो ई ईद गुज़री आहे। इन हवाले सां जेका रिआयत वारी ॻाल्हि कई वई हुई उहा बि क़तई तौर ते नज़र नथी अचे। मुसाफ़िरनि जूं इहे बि दाऊं आहिनि त उनखे रिआयत बजाए अञा उन खां वधीक पैसा चार्ज कया विया आहिनि। ऐं उन खां अलावा जेको बुकिंग जो निज़ाम आहे उहो बि कंहिं बि तरह सां मुनसिफ़ाणो ऐं बहितर नज़र नथो अचे। ऐं हितां मुख़्तलिफ़ ट्रेनूं वञनि थियूं। जाफ़र एक्सप्रेस गुज़रे थी हितां, अकबर बुगटी एक्सप्रेस गुज़रे थी, सखर एक्सप्रेस हितां रवानी हितां थिए थी, खुशहाल खान खटक समेत केतिरियूं ई ट्रेनूं हितां हिन स्टेशन खां गुज़रंदियूं आहिनि। पर मुल्क जे चइनी सूबनि तरफ़ हितां ट्रेनूं वेंदियूं आहिनि। बलोचिस्तान, पंजाब, पेशावर, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं हितां ट्रेनूं वेंदियूं आहिनि, पर सहूलियत जे नाले जी का शइ नज़र नथी अचे त हिन रेलवे स्टेशन ते या हिन रेलवे वारे सफ़र में माण्हुनि खे का सहूलियत बि आहे। जेके प्राइवेट ट्रांसपोर्ट हुजे थी उन जे बजाए माण्हू तरजीह ॾींदा हुआ माज़ीअ में रेलवे वारे सफ़र खे, त जीअं रेल जो सफ़र महफ़ूज़ तरीन सफ़रु आहे ऐं इंतिहाई सहंजो सफ़रु आहे। पर हाणे उहो सहंजो सफ़रु तमामु घणे आंजे सफ़र में तब्दील थी वियो आहे। अॻ में फैमिलीज़ जेके हुयूं माण्हू पंहिंजे ख़ानदान समेत रेल जे सफ़र खे तरजीह ॾींदा, पर हाणे उहे रेल जे सफ़र खां कतराइनि था सिर्फ़ु इन जे करे त रेलवे जो पूरे जो बेड़े जो बेड़ो ॿुॾो पियो आहे। कंहिं बि तरह सां का सहूलियत कोन्हे। हलंदासीं मुख़्तलिफ़ मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे इन हवाले सां छा था चवनि। रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा सअद रफ़ीक़ पारां इहा दावा कई वई हुई त रेलवे जे निज़ाम खे घणी हद ताईं बहितर बणायो वियो आहे। उन में सहूलियतुनि ॾियण वारी सूरत हाल बहितर थी आहे, पर उहा समूरी तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहे। हीअ ईद जा वेझा ॾिहाड़ा आहिनि। ईद जे ॾिहाड़नि वारी सूरत हाल इहा आहे। मुसाफ़िरनि खे केतिरी सहूलियतूं आहिनि, रेलवे जो निज़ाम केतिरो बहितर थियो आहे। खुशहाल खान खटक हिन महिल जैकबाबाद जी रेलवे स्टेशन ते बीठल आहे। उन में सवार हिकिड़ो मुसाफ़िर आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं। आप कहाँ से आए हो? हम जैकबाबाद पीएफ बेस से। पीएफ बेस से हैं जी। आप पीएफ बेस से अब कहाँ जा रहे हो? हम बखर जा रहे हैं। बकर जा रहे हो, तो आप समझते हैं इसमें कोई सहूलियात हैं रेलवे स्टेशन? तो हम सुबह 8 बजे गए हैं, अभी तक इधर जलील ख्वार हो रहे हैं। कोई इसका टाइमिंग नहीं है। कोई टाइमिंग नहीं है। यहाँ बैठने के लिए कोई सहूलियात हैं? कोई सहूलियात नहीं है सर, कोई सहूलियात नहीं है। ना इधर पीने के लिए पानी भी नहीं मिलता। तो गाड़ी सुबह 9 बजे आनी थी, अभी शाम को 5 बजे आई है। तो रात को 11 बजे उसके बाद सुबह 8 बजे। एक और बात है, यहाँ पे सुना जा रहा है कि यहाँ ओवर चार्जिंग हो रही है, टिकट के बजाय ज़्यादा पैसे लिए जा रहे हैं। ये सीट के सर 50 रुपये होते हैं तो 100 रुपये ले रहे हैं, किसी से 150 ले रहे हैं, किसी को बर्थ नहीं दे रहे, तो जलीलो ख्वार कर रहे हैं। बुकिंग का निज़ाम कैसा है? बुकिंग का निज़ाम बिल्कुल कोई सही नहीं है। कोई 150 ले रहे हैं, 200 ले रहे हैं, 100 रुपये ले रहे हैं, 50 रुपये सीट है वैसे। बुकिंग जे निज़ाम जो हाल इहो आहे, जेके जिथे वणे थो उन मुसाफ़िर खां ईअं हुन जी खललाती थी वञे। भरिसां बीठल हिकिड़ो ॿियो मुसाफ़िर आहे, उहो बि दाएं रहियो हो। आप कहाँ से आए हो? मैं जैकबाबाद से पीएफ से। आप अब कहाँ जा रहे हो? बखर जा रहे हैं। तो आप समझते हैं यहाँ रेलवे स्टेशन जैकबाबाद पे कोई सहूलियात हैं? नो सर, कोई सहूलियत नहीं है। ट्रेनों की क्या सूरत हाल है? ट्रेन की बस सारे डब्बे टूटे हुए हैं सर, कोई सहूलियत भी नहीं है। अच्छा, यहाँ टिकट्स पे कोई वो ज़्यादा पैसे लिए? हाँ जी सर, ज़्यादा पैसे लिए जा रहे हैं। ऊपर से तो बोर्ड लगा हुआ है 10% रियायत दी गई है। रियायत तो नहीं है और नहीं, ज़्यादा पैसे लेते हैं। 50 वाली 100 में ले रहे हैं। जी सर। और दूसरी बात यहाँ ये भी कही जा रही है कि यहाँ पे जो रेलवे पुलिस की तैनाती है वो भी लोगों से पैसे बटोर रहे हैं। पता नहीं सर, इसका मैंने नहीं देखा। यहाँ पे बैठने के लिए सीटें हैं? हाँ सीटें हैं। नहीं वेटिंग के लिए नहीं है। हिते इंतज़ार करण जे लाइ का वेहण जी जगह भी कोन्हे। हिकिड़ो ॿियो मुसाफ़िर मौजूद आहे। आप कहाँ से आए हो? कराची से। कराची से आए हो? खुशहाल खान में? हाँ जी, खुशहाल खान में। आप कहाँ जा रहे हो? ज़िला लिया। आप लिया जा रहे हो? कराची से लिया जा रहे हो? हाँ जी हाँ जी। तो कैसी सूरत हाल है ट्रेनों की? कुछ नहीं है इसमें, क्या पानी नहीं है बाथरूम में और तो और पानी नहीं है तो और क्या होगा। 7 घंटे 7.5 घंटे रोड
उधर कोटड़ी में रोका है। 8 बजे से सुबह, हाँ जी, सुबह 7 बजे उधर से चले हम कोटड़ी से, क्या करें। हाँ 6 बजे यहाँ हाँ जी 6 बजे। अब आप हिसाब लो, ये कह रहे हैं अब रोडी से जाएगी गाड़ी, इधर से भी नहीं जा रही अब, और भी मजीद लेट होएगी ना, इधर से रूट चेंज कर दिया हमें। अच्छा ये वाला बीच वाला रूट नहीं जा रही, डीजी खान वाला? अभी पता लगे हमें 1 बजे पहुंच जाते हैं ना, तो उधर सखर से मुल्तान जानी है। दोपहर 1 बजे पहुंचेंगे। अब आप देखो, मुसाफ़िरनि खे कराची खां हिते पहुचण में 12 घंटा ट्रेन वठी छॾिया आहिनि। 7 घंटा कोटड़ी स्टेशन ते ट्रेन बीठल आहे। रेलवे जी सूरत हाल बदतरीन खां बदतरीन थींदी पई वञे। रेलवे वारे वज़ीर जूं दावाऊं पंहिंजी जाइ ते। आप कहाँ से आए हो? सीपी से। आप कहाँ जा रहे हो? मियाँ वाली। तो कब निकले हो सीपी से? सुबह 7 बजे। क्या सहूलियात हैं यहाँ पे स्टेशन कोई पे? सहूलत नहीं है सर, न यहाँ पानी पे न वो जो एक बैठने की जगह हुआ करती थी या बेंच, वो नहीं है, नहीं है सर, नहीं वो है। नहीं है। सही है सर, नहीं है सर, न बिजली है न कुछ है। जो पानी है वो भी गंदा डाल रहे हैं, वो भी गंदा डाल रहे हैं पानी। अच्छा। जी सर। तव्हां ॾिसो हिते मीडिया जे नुमाइंदनि जे पहुचण ते ई रेलवे जो हिकिड़ो अमलदार अची उन उते मुसाफ़िरनि खे दॿाइणु शुरू कयो आहे ऐं उन्हनि खे प्रेशर ॾेई रहियो आहे त तव्हांखे कंहिं बि तरह सां को ॻाल्हाइण जो को हक़ु कोन्हे ऐं हीअ अञा परेशानी उन्हनि जे लाइ जेका सहूलियत थी उहा पंहिंजी जाइ ते अञा उन्हनि खे दॿाइण जो सिलसिलो जारी आहे। आप कहाँ से आए हो? मैं कराची से आया हूँ। 11:15 बजे क्या बोलते हैं, शक्कर गाड़ी रुकी, इंजन गए, जहाँ पड़े वहीं सड़े, सुबह तक रुलते रहे। ये इंतजामिया से पुलिस वाले लोगों को तसल्ली दी, वहाँ की तो गाड़ी ने तसल्ली दी अभी आएंगे अभी इंजन। वो सुबह 7 बजे इंजन आया, वहाँ से यहाँ तक अभी पहुँचे। क्या टाइम हो गया? अभी 12 घंटे हो गए। क्या वो 5 नंबर का डब्बा टूटा हुआ पड़ा है, उसका दरवाजा नीचे पड़ा हुआ है। जाओ तो 5 नंबर का डब्बा तो दरवाजा नीचे पड़ा हुआ है, जो भी फुसा सीधा बाहर जाके गिरेगा वो। अच्छा और क्या? आप हमें ये बताएं कि ये रेलवे की जो इंतजामिया है वो पैसे भी बटोर रही है लोगों से? या हमारे एक पैसा नहीं बढ़ा, साफ बात में बोलते हैं कि हम 870 रुपये पिशावर का टिकट है, हमसे लिया 870 रुपये, कोई ज्यादा नहीं लिया हमारे से पैसा। बाकी जो बोल रहे हैं उनको पकड़ो, सबके साथ बयान करो भाई कौन इंतजाम पैसा ले रहे। हाँ सहूलियत नहीं है, बात मानने की सहूलियत नहीं है बिल्कुल। एक पैसे की क्या, एक सुरे वो लाल पाई जो थी वो भी अच्छी थी। रेलवे जो निज़ाम धर्म भरम, कोई माण्हू पंहिंजे वक़्त ते पंहिंजी मंज़िल तरफ़ मंज़िल वारी हंधि पहुची नथो सघे। रेलवे जे वज़ारत पारां जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दावाऊं उहे हिन दाहनि में पधरियूं आहिनि त उहे दावाऊं केतिरियूं सचियूं साबित थियूं आहिनि। आप कहाँ से निकले और कहाँ जा रहे हो? हम कराची से निकले, पेशावर जा रहे हैं और 8 बजे गाड़ी स्टार्टिंग शुरू हो गई और ठीक 8 बजे शाम को शुरू है। हाँ कल शाम 8 बजे और 1 बजे तक गाड़ी खड़ा हुआ था और सुबह फिर 7:30 बजे जो है ना 8 बजे गाड़ी जो है ना स्टार्ट हो गया है। बोलते गाड़ी ख़राब है, ये ख़राब है और इधर जो है फैमिली है, छोटे छोटे बच्चे, कोई क्या है, कोई बीमार है, कोई किस हालात में जा रहा है, कोई किस हालात में जा रहा है, बस बोलते ट्रेन आ जाएगा। दूसरा आप 20 घंटे में कराची से जैकोबाद पहुंचे हो? 20 घंटे में हम लोग इधर पहुंचे सर, 20 घंटे पे। अब खुद सोचो अभी क्या इंसाफ कर रहे हैं लोग हमारे साथ। तो जो आप ट्रेन जिसमें आ रहे हैं उसकी क्या कंडीशन है? वॉशरूम ठीक है, बैठने की जगह सही है, क्या सूरत? उसका सूरत-ए-हाल तुम खुद अंदर घुसेगा तेरे को खुद मालूम हो जाएगा कि उसका सूरत-ए-हाल कैसे है। इसका सूरत-ए-हाल ऐसे है कि मैं क्या बताऊँ, मैंने बोला कि स्टेशन आ जाए हम लोग जल्दी उतर जाए, बदबू है सारा अंदर, वरना खुद जाके आप देख सकते हो। ये जितना कड़े हुए कोई मसला नहीं, किसी भी आप पूछ सकते हैं। ये खुशहाल खान है। 20 घंटे कराची से यहाँ पहुंचे तो इसका क्या मतलब है? खुशहाल खान का मतलब यही है कि बस खुशहाली से जाओ। इतना भी तो नहीं है ना। खुशहाल खान एक्सप्रेस बदहाल खान बणिजी वई आहे। उन जी सूरत हाल इहा आहे जो 20 कलाकनि में कराची खां जैकोबाद पहुचे थी त पेशावर घणनि कलाकनि में पहुचंदी, शायदि उनखे को पेशावर पहुचंदे पहुचंदे 1 हफ़्तो लगी वञे। आप कहाँ से आ रहे हो, कहाँ जा रहे हो? जैकोबाद से आ रहे हैं, मुल्तान जा रहे हैं। जैकोबाद से मुल्तान जा रहे हो जी। तो आप जब यहाँ स्टेशन पे पहुंचे तो यहाँ कोई बैठने की जगह थी? आपको सहूलियात हैं मुसाफिरों को बैठने की? कोई नहीं सर। क्या सूरत हाल थी? सूरत हाल यही है कि सामने ये प्लेटफार्म है और कोई चीज़ नहीं है, कोई बैठने की जगह नहीं है। बैठने की जगह नहीं है जी। आप कहाँ से आ रहे हो? हम कराची से आ रहे हूँ और उधर कराची में उधर रास्ते में इतना तकलीफ है, इंजन नहीं है और सारा हालात भी ख़राब है। हम लोगों की तकलीफ है, टेंशन में पानी नहीं है, हर चीज़ नहीं है और हम लोगों की तकलीफ है। आप जब यहाँ स्टेशन पे पहुँचे तो किसी बैठने की कोई जगह नहीं थी, कोई मुसाफिर खाना नहीं था? नहीं सर, कोई मुसाफिर खाना नहीं। टिकट जब आपने ली है तो वो आपको असली रकम में दी है या ऊपर से कुछ ले लिया? टिकट
420 रुपये लिया, 420 रुपये लिया। अच्छा, आप क्या समझते हो, ये सही है? ये सारे हम तो पहली बार सफ़र कर रहे हैं, पता नहीं जी कुछ पता सही नहीं है चल या रहा है या हाँ जी जी, कोई रियायत की कोई बात नहीं। कोई बात नहीं है जी। खुशहाल खान खटक मानन के बदहाल बनाए छॾियो, हलंदासीं के बे मुसाफ़िर ॾांहुं। बाबा, आप कहाँ से आए हो? कराची से आ रहे हैं हम, और कोठी पे आन के गाड़ी 11:15 बजे के रुक गई। मालूम हुआ है कि इंजन खराब हो गया, दूसरों को दे दिया। नहीं, आप जब यहाँ जैकबाबाद पहुँचे हो तो यहाँ रेलवे प्लेटफॉर्म पे कोई बैठने की जगह है? यहाँ पर कुछ भी नहीं है, नजर आई हमें ना। बोगी के अंदर कोई वजू करने पानी नहीं है, बड़ी मुश्किल से वजू के लिए नमाज पढ़ी, और इसके नाम अब रोज़ा भी रखा है। दिन भर परेशानी हो गई हम इस गाड़ी के अंदर। बैठने की कोई जगह नहीं? बैठने की कुछ नहीं है, कोई सहूलियात नहीं है, कहीं पर भी नहीं है। सिर्फ हमें वहाँ पर लाल काना में भी मस्जिद में हमने नमाज़ पढ़ी थी, मगर पानी की हमें कहीं सहूलियत नहीं मिली, बैठने की भी जगह नहीं मिली। जैकबाबाद रेलवे स्टेशन ते सहूलतन बजाए समूरे जो समूरा अंज ऐं भींग नज़र अचे थी। जैकबाबाद जी रेलवे स्टेशन ते मतलब प्लेटफॉर्म ते मौजूद हिकु शख़्स सां ॻाल्हि कंदासीं, तो इन हवाले सां छा था चवनि तव्हांखे? तव्हां हाणे जैकबाबाद जी रेलवे स्टेशन जे प्लेटफॉर्म ते मौजूदु आहियो, हिते तव्हांखे का मुसाफ़िरनि जी सहूलियत जे लाइ का शइ नज़र अचे थी? साईं, का बि सहूलियत न आहे, कुझु बि नथा कनि। माना जेको बि रेलवे वारनि खे चऊं था या रेलवे वारनि खे माना को नोटिस में अचे थो, माना का ॻाल्हि बि न आहे। ऐं गाॾियूं में 3-3 4-4 कलाक लेट आहिनि, उन खां पोइ मुसाफ़िर कॾहिं रोज़ो हिते था खोलनि, कॾहिं माना जीअं हाणे ख़ुशहाल आई आहे त इंजन निकिरी वेंदी आहे, अञा त इंजन न निकिती आहे। जो ख़ुशहाल जी इंजन निकिरी करे होॾो वेंदी आहे, वरी पोइ माना डॿो लॻंदो आहे, हे माना ॿाहिरों अचंदा, हिन जे लाइ का सहूलियत न आहे, कुझु बि न आहे, माना का ॻाल्हि बि न आहे। हिते जेके मुसाफ़िर खाना आहिनि रेलवे जा, उन्हनि खे बि ताला लॻा पिया आहिनि, उन्हनि में अंदरि गंदगी बदबू, माना ही समूरी सूरत हाल इहा हमेशह आहे या अॼु कुझु ॾींहंनि खां ई आहे? साईं, तक़रीबन 4-5 सालनि खां इहा ॻाल्हि ईअं आहे। हाँ, बेनज़ीर साहिब वारी गवर्नमेंट को वठी करे माना यको माना मुसाफ़िर खाना बंदि आहिनि, हर ॻाल्हि बंदि आहे। कोई बि माना लेडीज़ वारा अचनि था, को माना पढ़िया लिखियो माण्हू अचे थो या को माना असर उसुग वारो माण्हू अचे थो, उनजे लाइ मुसाफ़िर खानो माना जेको आहे इहो खुले थो, बाक़ी अदरवाइज़ कंहिंजे लाइ बि नथो खुले। सॼी लेडीज़ या पाण अची करे ॿाहिरि वेहनि था, माना को न पढ़ंदे, माना उहा निज़ाम माना का ॻाल्हि आहे। भला ॿी हिते जेका टिकटनि ते माण्हुनि जे लाइ नाइंसाफ़ी हूंदी आहे, माण्हुनि खां मुख़्तलिफ़ हीरनि वाहननि सां पैसा वधीक उगाड़िया वेंदा आहिनि, बुकिंग कराए अचे त बर्थ कोन्हे, जेकॾहिं बर्थ आहे त उनजी ओवर चार्जिंग ॾियणी थी पवे, इहा सूरत हाल कीअं आहे? इहो साईं पुराणो हिन जो राग आहे रेलवे वारनि जो, इहो पुराणो माना अॼु को 4-5 साल को यको इहो हले थो। तव्हां माना लोअर एसी टिकट वठंदव, उनजे लाइ बि तव्हांखो 100 रुपया वठंदा। हा, लोअर एसी में छा हूंदो आहे, लोअर एसी में जेको आहे माना उहा बर्थ जेकी आहे उहा अटैच हूंदी आहे। जेके रेलवे पुलिस वारा ख़र्च ने वधि माण्हुनि खे रवानो कंदा आहिनि, इहो सिलसिलो बि जारी आहे? इहो बि जारी सारी आहे साईं, रेलवे पुलिस जो कमु इहो आहे। या हाणे माण्हू हिकिड़ो माण्हू 200 रुपये माना टिकट वठे थो, रेलवे वारे खे 50 रुपया 100 रुपया ॾिए थो, पंहिंजो आराम सां सफ़र पुॼे थो। ऐं जेको जंहिंखे टिकट आहे उहो टिकट वारो दरपदर खाक पसर आहे हेठि वेठो आहे। रेलवे जी तबाही कंदड़ रेलवे जा पाण ई अमलदार ई आहिनि। हिकु ॿियो जैकबाबाद वासी हिते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त तव्हां जैकबाबाद रेलवे स्टेशन हिकिड़ी सदी पुराणी हिकिड़ी रेलवे स्टेशन आहे। जैकबाबाद जो उहो रेलवे स्टेशन आहे जेको वाहिद रूट आहे बलोचिस्तान तरफ़ वेंदड़, हितां सॼे मुल्क जी तरफ़ ट्रेनूं वञनि थियूं, हिते का मुसाफ़िरनि खे सहूलियत आहे? साईं, पहिरीं ॻाल्हि त असांखे सम्झ में नथो अचे, ही रेलवे जी पूरी इंतज़ामिया ख्वाजा सैद रफ़ीक जंहिं वॾी दावा कई त मां रेलवे निज़ाम बहितर कयो आहे, पर यकीन कयो असांखे का शइ नज़र नथी अचे। रेलवे जे मिनिस्टर खां वठी रेलवे जे हेठें क्लर्क ताईं बिल्कुलु करप्शन में मुलविस आहिनि। तव्हां ॾिसो ट्रेनुनि में का सहूलियत न आहे, लाइट न आहे, टाइमिंग ते त रेल अचे ई नथी, मुसाफ़िर एॾा परेशान थियनि था। ऐं ही तारीख़ी स्टेशन आहे, का सीट वेहण जे लाइ प्लेटफॉर्म ते बि न आहे, को वण न आहे, पाणी जी सहूलियत न आहे। मतिलबु त हिननि जेका दावा कई त असां अची निज़ाम खे ठाहींदासीं, हिननि निज़ाम जो कबाड़ो करे छॾियो आहे, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। भला जॾहिं मुसाफ़िर ट्रेन ते हिकिड़ी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, उन खां अॻु में माण्हू सोचींदा हुआ त रेल जो सफ़र महफ़ूज़ सफ़र आहे। ख़ासि तौर ते जेके फैमिलीज़ हूंदियूं हुयूं उहे ट्रेन जे सफ़र खे तरजीह ॾींदा हुआ त नंढा ॿारड़ा ट्रेन में घणो साझो हुजनि था, चहलकदमी करे सघनि था। हाणे उन्हनि माण्हुनि खे हिकु त ट्रेन जे सफ़र आंजो बि पइजी वियो आहे, पर तव्हां सम्झो था त उहो पैसनि जे हवाले सां को घटि आहे या हिते अञा वधीक लुॾफुर आहे? साईं, मां त सम्झां थो ब्लू लाइन ऐं रेल जी अॼु टिकट में को फ़र्क़ु न आहे। सखर ताईं एसी लोअर जो तव्हां किरायो ॾिसो, हिकिड़े माण्हू जो 1400 रुपया आहे, ऐं ब्लू लाइन जो हिकिड़ो किरायो हालांकि हू कंफर्टेबल सफ़र आहे, पोइ बि टाइम ते बि पुॼाए थो, ऐं पोइ बि उनजो मां सम्झां थो 900-1000 जे लॻभॻि आहे। त रेलवे जा किराया हिन वक़्तु आसमान सां ॻाल्हियूं कनि था, ऐं रेलवे जी दावा बिल्कुलु ग़लति आहे त असां सहूलियत बि ॾिनी आहे ऐं सस्तो सफ़र आहे, इन में बकवास आहे, असां नथा मञूं इन ॻाल्हि खे।
भला ट्रेन जो जेको अमलो आहे स्टेशन ते मुक़ररु जेको अमलो आहे टिकट जेके क्लर्क्स आहिनि टिकट ॾियनि था बुकिंग वारा आहिनि उहे या हिते पुलिस अमलो आहे उहो बि माण्हुनि खे मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां लुटे थो। बिल्कुलु मां त ईअं चवंदुसि त रेलवे खे तबाही में आणण वारो ख़ुदि रेलवे जे सिपाही खां वठी पूरो जेको बि अमलो आहे उहो मुलविस आहे। बाक़ाइदे मां त इहो बि ॾिठो आहे, असां हिते असांजो पाड़ो बि आहे, ईंदा रहूं था त वरितल टिकेटूं बाक़ाइदे सिपाही वापसि था कराइनि त यार असां आहियूं न, ख़ासि करे अहिड़ियुनि गाॾियुनि में असां इहो बि ॾिठो आहे वरितल टिकेटूं वापसि। हाणे उन जे लाइ मां ॿियो त कुझु नथो चई सघां, बिल्कुलु मुलविसनि ऐं बिल्कुलु इहो शइ आहे। रेलवे जी तबाही जा ज़िम्मेवार रेलवे जा पाण अमलदार ऐं रेलवे पुलिस ई आहे। जेकॾहिं को मुसाफ़िर पैसा ख़र्च करे क़ानूनी तरीक़े सां सफ़र करणु चाहे थो, टिकट ख़रीद करे सफ़र करणु चाहे थो त उनखे रेलवे पुलिस इहो चई उन खां टिकट वापसि थी कराए त भले तुंहिंजा 20% जेकॾहिं वापसी जो कटिजी बि वञनि था त असां तोखे उन खां बि वधीक रिलीफ ॾींदासीं ऐं वधीक संजो सफ़र कराईंदासीं, टिकट वापसि कर। जेकॾहिं 1000 रुपए जी टिकट आहे भले उहा वापसीअ जा 800 रुपया मिलनि, हू उनखे 300 रुपए में उहो सफ़र तय कराइण जो दिलासो ॾेई उहे बि हथनि सां लुटे फुरे रहिया आहिनि इदारे खे। जेकॾहिं उन जा मुहाफ़िज़ ई उनखे फुरींदा त उहो इदारो तबाह न थींदो, तॾहिं ख़ुशहाल थींदो। हलंदासीं कंहिं ॿिए अहिड़े शख़्स सां ॻाल्हाइण जे लाइ जेको इन सिलसिले में का पंहिंजी राय ॾेई सघे। सवार थिया हो गाॾी में? असां कोयटा सां। तव्हां कोयटा खां, हिन कहिड़ी गाॾी आहे? अकबर एक्सप्रेस। कोयटा खां केॾांहुं था वञो? रहीमियर खान। केॾी महिल सुबुह कोयटा खां निकिती? 10 बजे। सुबुह 10 वॻे निकिती आहे, हिते सुबुह शाम जो 7 वॻे पुॼी आहे। भला हिते ट्रेन में को सफ़र जी सहूलियत आहे? ट्रेन में को पाणी का सहंज आहे? कोई शइ न आहे सहूलियत, कोई शइ जी सहूलियत न आहे, बिल्कुलु सहूलियत न आहे। जेको आहे माण्हू खोड़ लॻा पिया आहिनि, सफ़ा रश आहे, न कोई हिकु मिसाल आहे, कोई देखभाल आहे, न कुझु आहे। भला ॿी जेका टिकट्स ते ॻाल्हि कजे उन ते वधीक पैसा वठनि था या सही? न टिकट त जेको महीना पहले असां वठायोसीं उहो जेको उहो ई रेट आहे। रेलवे प्लेटफार्म ते मौजूदु हिकु शख़्स जंहिंजी दाह आहे त उनखे टिकट बावजूदि जेको दरपदर कयो वियो आहे उन सां ॻाल्हाईंदासीं। आपने क्या लिया? मैंने टिकट लिया है और सीट भी लिया है, सब कुछ लिया है। कराची से लिया है और कब का लिया हुआ है, आज का भी नहीं लिया है। एक तो पहले रात को हम कोटली रात सारा पड़ा रहा, इंजन निकाल लिया है, भी इंजन नहीं है, छोटा इंजन आएगा, ये पेशावर का गाड़ी है उस पर छोटा इंजन चलता है, उधर कट मारेगा, कल्टी हो जाएगा, ये हो जाएगा, वो हो जाएगा, जैसे कोई फनकारी होता है। ये फनकारी तो नहीं करे, पैसेंजर लोग है, कोई आगे जाना होता है, कोई पीछे जाना होता है, किसी ने कुछ करना होता है, नहीं करना होता है, बात सीधी बोले बस पे चला जाओ, नहीं जाओ। अभी इधर आ गया है, 2 दिन हो गया है, 2 दिन के बाद इधर भी बोल रहा है डेरा हाजी खान नहीं जाएगा। ये कोई इंसानियत तो नहीं हुआ है। आपको टिकट उन्होंने बुकिंग करवाई हुई थी आपने डीजी खान की? जी ये है, टिकट भी है, सारा कुछ है, ये है, देखें आप, इस पे सारा कुछ कंप्यूटर से है, यह हाथ का बना हुआ है, कंप्यूटर है। आप ये इस तरह रखें, आपने टिकट ली हुई थी, बुकिंग करवाई हुई बुकिंग है, तो अब डीजी खान कह रहे हैं कि गाड़ी नहीं जाएगी? नहीं जाएगी, गेट पर जाओ, ये मुल्तान जाएगी, कोटादू जाएगी। क्यों, वजह क्या बता रही हैं? बस कोई पता नहीं है, गेट पे जाओ टिकट वापस करो, ये कौन सा तरीका है? आप कराची से आए हो? जी 2 दिन से ख्वार हो रहा है, अभी इधर टिकट वापस करो, होता है नहीं होता है, जेब में पैसा है नहीं है, वो अपना है। मुसाफ़िरनि जूं दाहूं 2 ॾींहं अॻु में उन्हनि टिकेटूं बुक करायूं, उन बुक कराइण बावजूदि उन्हनि खे जॾहिं हू रेलवे स्टेशन कराचीअ खां जैकबाबाद पहुता त उन्हनि खे हिते इन ॻाल्हि जो खुदि जवाबु ॾिनो वियो त हाणे जेका ख़ुशहाल खटक एक्सप्रेस आहे उहा डीजी खान वारे रूट खां न वेंदी, उहा हेॾां मुल्तान वारे रूट खां वेंदी ऐं उन्हनि खे ईअं ई दरपदरी वारी सूरत हाल में छॾियो वियो आहे। उन्हनि खे जेकॾहिं हाणे अहिड़ी सूरत हाल खां गुज़रणो पियो त उन कीअं भोॻींदा? उनजो इहो चवणु आहे त कंहिंजे खीसे में पैसा आहिनि या न आहिनि, उहे कहिड़ी सूरत हाल खे मोड़ ॾींदा, उहा मुसाफ़िरनि जी दाह अवां जे अॻियां आहे। हलंदासीं रेलवे अख़्तियारनि ॾांहुं त उहे पंहिंजी कहिड़ी राय ॾियनि। रेलवे स्टेशन ऐं रेलवे सर्विसिस जी सूरत हाल केतिरी बहितरु आहे, मुसाफ़िरनि खे केतिरा सहज आहिनि, मुसाफ़िरनि जी सिक्योरिटी जी सूरत हाल केतिरी बहितरु आहे, उन हवाले सां असां सां हिन महिल गॾु आहिनि रेलवे स्टेशन ते क़ाइमु रेलवे थाणे जो SHO साहब, उन सां ॻाल्हाईंदासीं त हू इन हवाले सां पंहिंजी कहिड़ी राय था ॾियनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ग़ुलाम अब्बास बुल्लो, SHO रेलवे जैकाबाद। जीअं त हिन वक़्तु रेलवे जेका आहे सा बहितर नमूने हली रही आहे
ऐं हिन रेलवे स्टेशन जैकाबाद ते आमद अप डाउन ट्रेन जेतिरी बि आहिनि उहे टाइम ते अचनि थियूं। कंहिं कंहिं वक़्तु इंजन ख़राबु थियण जी सूरत में ट्रेन लेट थी वञे थी, तंहिं हूंदे बि लिहाज़ा पहिरियां खां बहितरु आहे। पर ॾिसो रेलवे स्टेशन ते मुसाफ़िरनि खे वेहण जी जाइ कोन्हे। बेंचूं वग़ैरह त आहिनि, वेहण जी जॻह अथनि, ऐं उन खां अलावा इंतिज़ाम सही आहे जैकाबाद रेलवे स्टेशन जो। रेलवे स्टेशन जो इंतिज़ाम सही आहे। मुसाफ़िर खानो जेको वेटिंग रूम हुजनि था उन्हनि में उहे VIPs खे ॼणो उते रहाए वियो हुजे, आम मुसाफ़िर जे लाइ उहो वेटिंग रूम बि उन्हनि जे लाइ वीचारनि खे सहूलियत नथी हुजे। हाणे ताज़ो ई जॾहिं असां प्लेटफॉर्म ते वियासीं त मुसाफ़िरनि खे इहो चई उन मुसाफ़िर खाने जे वेझो न पे छॾियो वियो त उते कोई स्पेशल्स जेके पर्सन्स आहिनि उहे रहियल आहिनि। अहिड़ी सूरत हाल में माण्हुनि खे कहिड़ो सांझ आहे? रिहाइश त हिते कोई न रखंदो आहे। ट्रेन आमद जे वक़्तु हिते जेके न रहाइश जी ॻाल्हि न आहे, उहे वेठल आहिनि। वेठल उहे जीअं ट्रेन जी आमद जो वक़्तु हूंदो आहे, मुसाफ़िर जेके ईंदा आहिनि उहे वेटिंग रूम में वेंदा आहिनि। जेतिरे क़दुरु बेंच टेबलूं या कुर्सियूं वग़ैरह आहिनि उन ते उहे वेही रहंदा आहिनि। बाक़ी जेके मुसाफ़िर आहिनि आम त ॿाहिरि ई वेठा हूंदा आहिनि बेंचुनि ते। हिन वक़्तु सख़्तु गर्मी आहे, गर्मी जे हिसाब सां थोरो बिजली जो आहे प्रॉब्लम, लिहाज़ा मुसाफ़िरनि खे स्टेशन ते वेहण जी सहूलियत आहे भई। अच्छा बुलो साहब, ॿी हिकिड़ी कुझु माण्हुनि उते प्लेटफॉर्म ते मौजूदु मुसाफ़िरनि इहो बि इल्ज़ाम हयो त रेलवे पुलिस जेका आहे वरितल टिकेटूं बि वापसि पई कराए ऐं उन्हनि खे इहो चयो थो वञे त जेकॾहिं 1000 रुपए जी टिकेट आहे भल वापसीअ में तव्हांखे 800 रुपया मिलनि, तव्हां असांखे 200 रुपया ॾियो, ओतिरो ई सफ़र तव्हांखे मुफ़्त में तय कराईंदासीं। तव्हां उन्हनि जे इन्हनि इल्ज़ामनि खे कीअं था ॾिसो? भाईजान इहो त ॾिसो हिकिड़ो इल्ज़ाम आहे, हिकिड़ो ग़लति आहे। लिहाज़ा हिन वक़्तु असां वटि को बि अहिड़ो यानी कंहिंखे बि एतिरी ज़रूरत न आहे, न कोई एतिरी ज़रूरत ई कंदो जेकॾहिं कंहिं मुसाफ़िर जी वरितल टिकेट को पुलिस वारो वापसि करे। इहा हुननि में हिमत न आहे। छा आहे त इन जे लाइ असां जेके सख़्तु हिदायतूं मुलाज़िमनि खे ॾेई छॾियूं आहिनि, पुलिस मुलाज़िमनि खे। जेकॾहिं का अहिड़ी नोयत या अहिड़ी का शइ नज़र अचे थी पई या अहिड़ी को हरकत करे थो त फ़ौरन मूंखे ॿुधाइनि, मां पाण प्लेटफॉर्म ते 24 कलाक मौजूदु हूंदो आहे भई। पर उन्हनि खे एॾो सस्तो सफ़र उहो तव्हांखे दांह छो ॾींदा? भाईजान हिन वक़्तु त असां वटि अहिड़ो चकर आहे ई कोन बिल्कुलु। इन जे लाइ त मां तव्हांखे सही थो ॿुधायां पियो, असां वटि को बि अनऑथराइज़ वारो चकर ई न आहे। पर भला इहा ॻाल्हि कीअं आहे त को पुलिस वारा अहिड़े क़िस्म जो को सफ़र ईअं कराइनि था टिकेट जेकॾहिं वापसि न वारी ॻाल्हि बि हुजे त टिकेट खां बग़ैर ईअं सफ़र कराइण वारी पुलिस जी काई इन ॻाल्हि में केतिरी हक़ीक़त आहे? भाईजान इहा बिल्कुलु सरासर ग़लति आहे। हिन वक़्तु टीमूं ठहियल आहिनि जेके रेलवे पुलिस ऐं रेलवे गवर्नमेंट जे माण्हुनि जूं आहिनि, जेके ST ऐं हेड उन्हनि जा जेके इंचार्जिस वग़ैरह आहिनि उन जूं टीमां ठहियल आहिनि जेके सख़्ती सां उनखे चेक कनि थियूं पियूं। जेकॾहिं को बि अनऑथराइज़ कंहिं जो बि अची वेंदो आहे हथ त उनजी फ़ौरन इतला कंदा आहिनि ऐं उन जे ख़िलाफ़ु असां एक्शन खणंदा आहियूं। को बि पुलिस वारो पैसनि ते सफ़र नथो कराए? बिल्कुलु न आहे भाईजान, बिल्कुलु हिन वक़्तु को बि अहिड़ो पुलिस वारो न आहे जेको इहा हरकत करे। अच्छा बुलो साहब, इहो ॿुधायो त रेलवे ट्रैक जेके मुख़्तलिफ़ रूट्स आहिनि रेलवे जा, कुझु वक़्तु अॻु में जेको हितां DG खान वारो रूट आहे, पेशावर गाॾी वेंदी आहे, ख़ासि तौर ते उन खां खुशहाल खटक एक्सप्रेस ई उन रूट तां वेंदी आहे। उन रूट ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बम धमाका बि थिया आहिनि, त हाणे उन सिक्योरिटी जे पॉइंट ऑफ खां उनखे कीअं सिक्योर कयो वियो आहे, उन हवाले सां छा आहे? भाईजान जीअं त असांजे कंदकोट लाइन ते जेका आहे सा 74 पुलिस वारा लॻल आहिनि, जिन में सब इंस्पेक्टर बि आहिनि ऐं ASIs वग़ैरह आहिनि जेके वॾी वॾी स्टेशनूं इन ट्रैक ते अचनि थियूं उते लॻल आहिनि। ऐं उन खां अलावा सिपाही जेको आहे हर किलोमीटर 6 किलोमीटर जे हिसाब सां 2 ॼणा आहिनि ऐं उन सां गॾु गैंगमैन बि आहिनि जेके उन ट्रैक खे सुबुह सवेर सां बि चेक कंदा आहिनि ऐं राति जो बि चेक कंदा आहिनि ऐं डे नाइट उहे जेके से ड्यूटी करे रहिया आहिनि। ऐं इन खां अलावा हर स्टेशन ते जेको आहे सो पुलिस मौजूदु आहे ऐं उहा जेका सा सख़्ती सां उनखे चेक करे थी पई ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे। अहिड़े नमूने असां रेलवे स्टेशन जैकाबाद ते बि रखी आहे। रेलवे स्टेशन जैकाबाद ते 2 हिकु हेड कांस्टेबल ऐं हिकु सिपाही जेको सो प्लेटफॉर्म ड्यूटी ते आहे ऐं हिकु गेट ते असां जेको सो मेटल डिटेक्टर सां आहे चेक करे थो पियो। उन खां अलावा 3 कांस्टेबल आहिनि ॿिया जेके आहिनि ड्यूटी ईंदा आहिनि ट्रेन हाई खे वठण जे लाइ, उहे बि उते मौजूदु हूंदा आहिनि जेके बि ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि जे सामान वग़ैरह खे चेक कंदा आहिनि। ऐं कंहिं ते असांखे शक हूंदो आहे त मां ख़ुदि बि मौजूदु हूंदो आहियां, कंहिं शइ ते शक हूंदो आहे त हू मूंखे चवंदा आहिनि त हिन में शक आहे, मां उनखे ख़ुदि चेक करे वठंदो आहियां। अहिड़े नमूने असां पंहिंजी सिक्योरिटी त हिन वक़्त ताईं मज़बूत रखी आहे ऐं इनशाला अॻिते बि असांजी सिक्योरिटी मज़बूत हूंदी। असांजे CPO IG साहब लाहौर ऐं DIG साहब लाहौर ऐं SSP ग़ुलाम सरवर भयो साहब इन बारे में डेली जेको सो असांखे मुनासिबु हिदायतूं ॾींदा आहिनि। CPO SP साहब सां ॻाल्हाईंदो आहे ऐं SP साहब असांखे मुनासिबु हिदायतूं ॾींदो आहे सिक्योरिटी जे हिसाब सां, जंहिं हिसाब सां असां उन ते अमल कंदे तमामु मुलाज़िमनि खे जेके गश्त
ईंदा आहिनि या प्लेटफॉर्म ते हूंदा आहिनि या ट्रैक ते हूंदा आहिनि, उन सभिनी खे हिदायत कई आहे त हू सही नमूने पंहिंजी ड्यूटी सरअंजाम कनि ऐं सही नमूने ड्यूटी सरअंजाम ॾियण सां इनशाला को बि अहिड़ो वाक़ियो रूनुमा न थींदो जेको ट्रैक खे या रेलवे खे नुक़सानु पहुचाए। भला तव्हांखे सर्चिंग जे लाइ इहो मेटल डिटेक्टर खां सवाइ को ॿी का अहिड़ी जदीद का डिवाइस कोन मुहैया कई वई आहे? न उहा न आहे, लिहाज़ा मेटल डिटेक्टर सां ऐं मां पाण मौजूदु हूंदो आहियां, जेको बि हूंदो आहे जेको वज़नी या का अहिड़ी शइ हूंदी आहे या शापर वग़ैरह उन्हनि खे असां चेक करे वठंदा आहियूं। ऐं ट्रेन जे अंदरि बि असांजा पुलिस वारा आहिनि, उन्हनि खे असांजी हिदायत थियल आहे त जंहिं बि माण्हू ते शक हुजे पहिरियों त उन्हनि जी चेकिंग कनि ऐं असां हितां ट्रेनूं जेके आहिनि अप डाउन जो पाण चेक करण खां बाद उन्हनि खे रवानो कंदा आहियूं। भला इन चंद महीननि जे अंदरि तव्हां अहिड़ो का माण्हू पकड़िया आहिनि जिन जिन वटां अहिड़ी क़िस्म जी का शइ बरामद थी? अल्लाह जे फज़लो करम सां हिते सख़्ती हुजण जे करे को अहिड़ो स्टेशन मास्टर उन सां ॻाल्हाईंदासीं त जैकबाबाद रेलवे स्टेशन जी कहिड़ी सूरत हाल आहे, मुसाफ़िरनि खे जेका सहूलियत वारी ॻाल्हि कई वञे थी उहा केतिरी आहे, या हिन ईद जे वेझनि ॾियारनि में जेका रिआयत जी ॻाल्हि कई वई उहा केतिरी यकीनी बणाई वई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो साईं? निसार अहमद। निसार अहमद साहब, तव्हां हिते छा आहियो? असिस्टेंट स्टेशन मास्टर। भला हिते रेलवे स्टेशन ते केतिरी सहूलियत आहे माण्हुनि खे? मुसाफ़िर खानो बंदि लॻो पियो आहे या हे वेहण वारी जेके बेंचूं भॻी टुटी पियूं आहिनि माण्हू दाऊं करनि था या कीअं ॻाल्हि आहे? न सर, मुसाफ़िरनि खे सहूलियत ॾिनी पई आहे, वेटिंग रूम खुलियल आहे, हुन में आर्मी वारा वेठा आहिनि। ॿियो वेटिंग रूम आहे मुसाफ़िरनि जे लाइ। हीअ गाॾी जेका 19 अप लेट आई आहे अॼु, इहा हाणे वाया वेंदी रोड़ी हिन कश्मीर साइड ॾे हालात सही न आहिनि, इन करे क्लीयरेंस नथो मिले, असां हिन गाॾी खे वाया रोड़ी हलाईंदासीं मुल्तान खां वेंदी। बाक़ी मुसाफ़िरनि खे पाणी जी सहूलियत ॾिनी वई आहे, बिजली लॻा पिया आहिनि, बेंचूं लॻियूं पियूं आहिनि, पखा लॻा पिया आहिनि, जेका रेल जे बस में असां त उहो। रेलवे जो बिजली घर बंदि आहे? रेलवे जो बिजली घर बंदि आहे बिल्कुलु। मुसाफ़िरनि सवेर दाह कई त उन्हनि केतिरा ॾींहं अॻ में रेलवे जी डेरा गाज़ी खान जे लाइ बुकिंग कराई हुई ऐं उन बुकिंग बावजूदि उन्हनि खे जैकबाबाद में अची करे इन ॻाल्हि जो जवाबु ॾिनो वियो आहे त हाणे उन डेरा गाज़ी खान वारे रूट खां गाॾी न वेंदी। उनजा कहिड़ा सबब आहे? इहो त अचानक प्रोग्राम थी वियो सर, गाॾी लेट थियण जो सबबु आहे। गाॾी उधमपुर हेॾो लेट जॾहिं ईंदी आहे तॾहिं डेरा गाज़ी खान मुल्तान ॾेई देनि वारा क्लीयरेंस न वठंदा नी, पंहिंजो ज़िमे सां गाॾी न वठंदा नी, उहो असांखे इनकार कंदा आहिनि, बाबा असां गाॾी न वठंदासीं। इन करे असां जेको वाया चेंज कंदा आहियूं, वाया रोड़ी खां असां मेन लाइन खोलाईंदा आहियूं। भला मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन रूट जे रेलवे ट्रैक ते बम धमाका बि थिया आहिनि, त उनखे सिक्योर करण जे लाइ रेलवे इंतज़ामिया पारां कहिड़ा उपाउ वरिता? काफ़ी धमाका थिया आहिनि, उन्हनि जे लाइ असां जेको आहे प्रोटेक्शन जे लाइ रेलवे पुलिस काफ़ी जेको आहे न प्रोटेक्शन जे लाइ लाइन ते पटड़ी ते विहारी आहे, जेको टाइम टू टाइम विज़िट कंदी रहंदी आहे, असांखे इंफॉर्म कंदी रहंदी आहे, रिपोर्ट ॾींदी रहंदी आहे। अच्छा, मुसाफ़िरनि सवेर असां सां इहे बि दाह कई त हिते जेका पुलिस इंतज़ामिया मुक़ररु आहे उहा टिकट वरितल टिकट बि असां को वापसि कराई आहे, उन्हनि असांखे हिते विहारियो आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त तव्हांखे असां जेको आहे त 25% टिकट रेट जे उन ते मुल्ह ते तव्हांखे असां मंज़िल तरफ़ पहुचाईंदासीं। इहा भला रेलवे पुलिस खे कहिड़े बिहाफ ते इहो पावर आहे त उहे माण्हुनि खे फ्री में सफ़र कराइनि? सर इहा नॉलेज मूंखे न आहे, मूंखे अहिड़ी का ॻाल्हि त न आहे, मुंहिंजे साम्हूं काई अहिड़ी का कंप्लेन पुलिस वारनि जी न आई आहे जो मां तव्हांखे ॿुधायां। कंप्लेन कोई खणी अचे त पोइ असां तव्हांखे ॿुधायूं। भला इन सूरत हाल खे पंहिंजो जांचण जे लाइ तव्हां वटि कहिड़ो तरीक़ेकार आहे? असांजा माण्हू छॾियल आहिनि, का अगरि रिपोर्ट ईंदी आहे त पोइ असां हुनजी जेका फौरी इज़ालो कंदा आहियूं। TCR गेट ते वेठा आहिनि, ॿिया मुसाफ़िर आहिनि, पंहिंजा स्टाफ वारा आहिनि, जेका बि अहिड़ी ख़बर ॿुधायूं ॾिसंदा आहिनि त असांखे ॿुधाईंदा आहिनि फ़ौरन, असां हुन ते कंट्रोल। भला हिते ॿी बि मुसाफ़िरनि दाह कई त हुननि टिकट बुक कराई आहे पर हुन खां इज़ाफ़ी इहे पैसा वरिता विया, त तव्हां जेकॾहिं बर्थ जो रुटीन में 100 रुपयो आहे या 150 रुपयो आहे, उनजी बजाए उनको 300 रुपयो 400 रुपयो चार्ज करे पोइ बर्थ जी ॻाल्हि कई वेंदी। डिघे सफ़र ते माण्हू बग़ैर बर्थ जे मजबूरन उहे पैसा ॾियणा था पवनि, इहा हक़ीक़त आहे? न सर, अहिड़ी त ॻाल्हि असांजे साम्हूं न आई आहे। बाक़ी इहे जेके मुसाफ़िर आहिनि, इहे गाॾी वञे थी हेॾो वाया रोड़ी खां, जेके मुसाफ़िरनि खे असां अनाउंसमेंट कई आहे, जेके डेरा गाज़ी खान वारा आहिनि उहे पंहिंजो रिफंड वठनि, जेके टिकट पंहिंजी वापसि कनि, बक़ाया पैसा वठनि। तव्हां उन्हनि खे रिफंड पैसा त कंदो, उहे त दरपदर थी विया, उन्हनि खे पहुचनि कीअं पंहिंजी मंज़िल? पहुचनि पाण सर, रेल जी मजबूरी आहे, छा कजे। तव्हां मुसाफ़िर खान जी ॻाल्हि कई, हिकिड़े में त तव्हां ॿुधायो था उहो एंगेज लॻियल आहे, ॿियो ॿाहिरों जेको तव्हांजो इकानमी क्लास जो मुसाफ़िर खानो आहे उन में तव्हां वञी त ॾिसो उनजी हालत छा आहे, माण्हू कीअं वेंदो? मुसाफ़िर वेटिंग रूम हेॾे उहे साम्हूं हे न आहिनि, उहो कंडम आहे। अच्छा, हाणे हिते मुसाफ़िर खानो जेकॾहिं ईअं एंगेज लॻो पियो आहे त बाक़ी मुसाफ़िर केॾा वञनि? खुलियल आहे, हिकिड़ो खुलियल आहे सर, हिकिड़ो आर्मी वारनि खे आहे, हिकिड़ो मुसाफ़िरनि जे लाइ आहे, बसि गाॾी बि बसि हाणे बसि क्लियर थियण वारियुनि जी आख़िरी गाॾी हाणे अचे थी फोर्ड, उन खां पोइ गाॾी न आहे। भला मुख़्तलिफ़ जेके गैर क़ानूनी जेके स्टेप्स थियनि था उनखे रोकण जे लाइ कंहिं विजिलेंस टीम जुड़ियल आहे? हाँ बिल्कुलु जुड़ियल आहे सर, उहो टाइम टू टाइम गाॾियुनि में वॉच कंदी रहंदी आहे, अचानक किथे किथे छापा हणंदी रहंदी आहे बग़ैर इन्फॉर्म जे कंहिंजे। भला गाॾी में जेके तव्हां टिकट सेल कंदा आहियो जी, उहे सीट टू सीट कंदा आहियो या बसि सीधी था वेंदा आहियो त जेके जेतिरो वणे टिकट? न, ओपन टिकट बि हलंदी आहे।
ओपन टिकट हलंदी आहे अगरि फुल थी वेंदी आहे ओपन टिकट वठी मुसाफ़िर चढ़ी सघे थो ईअं दर में बीठो वञे कहिड़ी बि सूरत आहे हा जिते बि पोइ कंडक्टर गार्ड जिते का वैकेंसी थींदसि उते ॾींदसि माण्हुनि खे तव्हां ट्रेन में चढ़ंदे ॾिठो या कहिड़ी सूरत हाल में माण्हुनि जी जान ख़तरे में आहे हा हेवी रश हुई पोइ असां कंट्रोल करायोसीं गार्ड खे चयोसीं गाॾी बीहारीसीं अच्छा कंट्रोल करण खां पोइ इहा सूरत हाल इन खां न जेॾी महिल गाॾी रवानी थी वई असां ॿाहिरि बीठुमि ॾिठोसीं असां त रश घणी थी वई आहे त मां कंट्रोल न कयो गार्ड खे चयो आहे गाॾी खे कंट्रोल कर बाक़ी रहिया खुया जेके मुसाफ़िर बची विया उन्हनि खे बि असां बीहारे करे रेलवे स्टेशन मास्टर जो चवणु आहे त उहे पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि करनि था जेकॾहिं रेलवे पुलिस अहिड़े क़िस्म जो को ख़ुदि अमल करे थी मुसाफ़िरनि खां लुटण फुरण वारी जेका उन्हनि जो अमल आहे उन जा हू ज़िम्मेवार न आहिनि पुलिस इंतिज़ामिया ज़ाहिर आहे हिननि जी मर्ज़ी जा हिननि जो चवणु आहे त ज़ाहिर आहे कंप्लेंट जी ॻाल्हि जेकॾहिं कजे त कहिड़ो माण्हू उहा सहूलियत छॾे 500 जी जाइ ते 100 रुपयनि में पहुचण वारो माण्हू कीअं हिननि खे अची कंप्लेंट कंदो त असां 100 रुपए में घटि पैसनि ते वञूं था इहो त हिकिड़ा पंहिंजो नामुमकिन ॻाल्हि आहे त को माण्हू अहिड़ी सूरत हाल में को शिकायत अची करे ज़ाहिर आहे इन समूरी सूरत हाल खे जाचणु रेलवे इंतिज़ामिया जो ई ज़िम्मेवारी आहे ऐं उनखां अलावा जैकबाबाद रेलवे स्टेशन ते क़ाइमु जेके मुसाफ़िर खाना आहिनि वेटिंग रूम आहिनि उन्हनि जी मुख़्तसिर हिकु त उहे आहिनि ई तमामु मुख़्तसिर वेतर उहे कनि मजबूरी जी हालतुनि में जेकॾहिं ॿी कंहिं सूरत हाल में हंगामी हालतुनि में या कंहिं बि स्पेशल तरीक़े सां उहे इंगेज हुजनि था त बाक़ी जेके मुसाफ़िर आहिनि उहे रुली वञनि था उहे वीचारा स्टेशन ते वेहण जी जॻह कोन्हे स्टेशन जे प्लेटफार्म ते घुमंदे नज़र अचनि था उनखे का वेहण जी जाइ कोन्हे रेलवे स्टेशन ते पाणी कोन्हे जाइ नमाज़ कोन्हे तव्हां ॾिठो सवेर त मुसाफ़िर पट ते नमाज़ पढ़ी रहिया उनखे किथे जाइ नमाज़ जे लाइ का सहूलियत नज़र न आई उनखां अलावा रेलवे में जेका ओवरलोडिंग कई थी वञे माण्हुनि खे अहिड़ी सूरत हाल में टिकट ॾिनी थी वञे हलंदी ट्रेन में टिकट ॾिनी थी वञे उनखां पोइ माण्हुनि जो जेको सवार थियण वारो तरीक़ो आहे ॼणो त जान उनजी ख़तरे में पइजी थी वञे उन मुतलिक़ बि तव्हां स्टेशन मास्टर जी ॻाल्हि ॿुधी त हुननि कंट्रोल करायो आहे कंट्रोल करण खां पोइ जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल हुई त कंट्रोल खां बिना उहा सूरत हाल छा हूंदी रेलवे स्टेशन जैकबाबाद जे चइनी तरफ़नि खां कब्ज़ागीर जेके ग्रुप आहिनि उहे रेलवे इंतिज़ामिया जी मर्ज़ीअ खां सवाइ कतई नथो थी सघे मुख़्तलिफ़ हंधनि ते कब्ज़ा थियल आहिनि रेलवे जे ट्रैक ते कब्ज़ा आहिनि रेलवे इंतिज़ामिया जी मर्ज़ीअ खां सवाइ कुझु बि मुमकिन न आहे रेलवे स्टेशन जो जेको प्लेटफॉर्म आहे उनजे भरपासनि सां जेकॾहिं ॾिसिजे त उहे मजबूरनि उहे जेके कब्ज़ागीर आहिनि उहे कब्ज़ागीर थिया वेठा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि खे ॼणो अहिड़ी सूरत हाल में छॾियो वियो आहे जीअं तव्हांखे वणे तव्हां लुटफुर कयो ज़ाहिर आहे उहे रेलवे इंतिज़ामिया पंहिंजो हिसो पती वठण खां सवाइ त उन्हनि खे ख़ुदा वास्ते कोन छॾियो हूंदो ऐं उनखां अलावा हिन क़दीम तरीन रेलवे स्टेशन आहे बलोचिस्तान तरफ़ वेंदड़ ही वाहिद रेलवे जो रूट आहे हिन रेलवे रूट खे सिक्योर करण जे लाइ बि रेलवे इंतिज़ामिया पारां के असराइता उपाउ न वरिता विया आहिनि जेको रेलवे ट्रैक डीजी खान तरफ़ वञे थो केतिरा ई भेरा उन ते बम धमाका थिया आहिनि ऐं उन खां अलावा जेको बलोचिस्तान तरफ़ वेंदड़ रूट आहे जाफ़राबाद खां पहिरियां हिन रेलवे ट्रैक ते धमाका थिया आहिनि पर उन्हनि जी कंहिं बि तरह सां का पेट्रोलिंग कोन्हे उनखे सिक्योर रखण जे लाइ को तरीक़ेकार कोन्हे पुलिस पार्टी सिर्फ़ु माण्हुनि मुसाफ़िरनि खे मुफ़्त में पैसा वठी सफ़र कराइण वारे कम में पूरी आहे उनजी हिफ़ाज़त वारो अमल त नज़र अचे कोन थो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ वाक़िया थींदा रहनि था रेलवे स्टेशन ऐं रेलवे इंतिज़ामिया जी हालत इंतिहाई जेका आहे ख़स्ता हाली वारी सूरत हाल आहे कंहिं बि तरह सां माण्हुनि जे लाइ सहूलियत न पर आंज जो सबबु बणिजे थी ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।